शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी ऐं जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सिंध सरापा एहतजाज बणियल। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। कंदकोट, जैकबाबाद, नौशहरो फेरोज़, कंडियारो, जाम शोरो, सिजावल, दादलिगारी, हयात पिताफ़ी में सहाफ़ी सियासी समाजी अॻवाननि जो एहतजाज। खानपुर महर, कुंभ, पन्नो आकिल, काज़ी अहमद, सेवण, ठरी मीरवा, हिंगोरजा आई उमरकोट में कलम धड़िन रैलियों कढी पुलिस खिलाफ नारेबाजी कई। शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी ऐं जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। सिंध समेत मुल्क के मुख़्तलिफ़ शहरनि में हीट वेव ऐं गर्मी की शिद्दत तोड़े बिजली की लोड शेडिंग बरक़रार। माण्हू बिटे अज़ाब में मुब्तला। जैकबाबाद, शहदादकोट, मुल्तान, डेरा गाज़ी खान में गर्मी पद 45 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड। कराची में गर्मी पद 33 रिकॉर्ड किया वियो। कराची में गर्मी की शिद्दत में घटिताई जो इम्कान। शहर के मुख़्तलिफ़ इलाक़नि में फुड़ भी थी सके थी। मौसमियात खाते मूजिब ईंदड़ 24 कलाकनि दौरान शहर में गर्मी पद 35 खां 37 सेंटीग्रेड रहण जो इम्कान। ईंदड़ कुछ ॾींहंनि ताईं सामूंडी हवाऊं बरक़रार रहंदियूं। शहर में 30 खां 40 किलोमीटर फ़ी कलाक की रफ़्तार सां सामूंडी हवाऊं घुली रहियूं आहिनि। मुल्क के बहराननि मां कढण लाइ हुकूमत कोशिशूं वठी रही है। मुल्क में अदालतूं आज़ाद आहिनि। खैबर पख्तूनख्वा के गवर्नर फैसल करीम कुंडी चयो आहे त अदालतूं 9 मई वाक़े में मुलविस माण्हुनि खे सज़ाऊं ॾियनि। 9 मई वारा हुकूमत में ईंदा त उन्हनि ते सवालिया निशान हूंदो। इदारनि जो पाण में टकराव न थियणु घुरिजे। वफाकी घरू वज़ीर मोहसिन नकवी जो लंडन में पासपोर्ट ऐं नागा सेंटर जो दौरो। समुंड पार पाकिस्तानियुनि के पासपोर्ट जारी करण में देर करण जो नोटिस। समूरी दुनिया में रहंदड़ पाकिस्तानियुनि जी सहूलियत लाइ अर्जेंट पासपोर्ट 7 ॾींहंनि में जारी करण जो हुकुम। घरू वज़ीर हिदायत कई त परॾे में रहंदड़ पाकिस्तानियुनि के नॉर्मल पासपोर्ट 1 महीने में जारी कयो वञे। इहा पॉलिसी सॼी दुनिया में मौजूद समूरनि पाकिस्तानी मिशन्स ते लागू हूंदी। हैदराबाद सिलेंडर धमाके जो वधीक हिकु ॿारड़ो। कराची अस्पताल में फौतियुनि जो अंग वधी 10 थी वियो। फौती निगर अब्दुल हादी जो मर्द वारसन हवाले कयो वियो। सिविल अस्पताल कराची के MS मूजिब बाहि में सड़ी ज़ख़्मी थियल 13 ॼणा इलाज हेठ आहिनि। 7 ॼणनि की हालत नाज़ुक है। ज़ख़्मियुनि जो 75 खां 100 सैकड़ो जिस्म सड़ी वियो आहे। पीरगोट में हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़तुल। गुलू पकोड़ा चौक वटि मोटरसाइकिल सवार हथियारबंद रस्ते वेंदड़ नौजवान के गोलियूं हणी क़तल करण बैदि फरार थी विया। मक़तूल जी कच्ची आबादी के रहवासी रियाज़ उजण तौर सुञाणप। सखर में महीनों अॻु अगवा थियल सुई गैस वासी पोरत की बाज़ियाबी लाइ 50 लाख रुपया भुंग तलब। धाड़ेलन मुगवी वकार मलाजिद सां वारसन सां राब्तो करे भुंग तलब कयो। वारसन मूजिब वकार घर जो अकेलो कमाईंदड़ हो। मजदूरी करे घर जो गाडो हलाईंदो हो। सदस अगवा थियल घर में फाका वारी सूरत-हाल आहे। भुंग की रक़म किथां आणियूं? रतोदेरो में वेसर ऐं जलबाणी धुरिन में तकरार तां थियल फायरिंग बारे वाक़े जो केस दाख़िल। सरकार की फरियाद ते ॿिन्ही धुरिन जे 33 जवाबदारनि मथां दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो। पुलिस हिकु बि जवाबदार गिरफ़्तार न करे सघी। गुज़िरियल ॾींहुं वेसर जलबाणी जी 2 धुरिन में हलंदड़ तकरार तां विच शहर में हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग करे ॾहका पकड़ियो वियो हो। असो मकसद T20 वर्ल्ड कप खटे कौम के खुशी देना है। सभी के एक थी मुल्क और कौम लाइ खेडणो पवंदो। पाकिस्तान क्रिकेट टीम के कप्तान बाबर आजम है T20 वर्ल्ड कप जो शेड्यूल सुठो है। अमेरिका में पहिरियों भेरो यो इवेंट थी रहो है। मुख्तलिफ माहौल होंदो, एक तजुर्बो और नऊ चैलेंज होंदो।